गायत्री तीर्थ शांति कुंज। इहो त दृढ़ सत्य आहे त दुख दर्द उदासी त सभिनी वटि ईंदी वेंदी रहंदी आहे, पर समाज उन खे तहरीज ॾींदो आहे, अर्थात इज़त ॾींदो आहे जेको उनखे खिल, मुस्कुराहट, प्रसन्नता ऐं सरलता ॾेई सघे। शमशान में भी नवजीवन युक्त कुसुम जी कली खिलाए सघे, अर्थात सुठियूं ॻाल्हियूं करे। भयंकरता में भी, ॾाढी तकलीफ़ में भी सौंदर्य प्रसाद मृदुलता अर्थात मिठो ॻाल्हाए करे सर्जन सभिनी सां करे सघे, मतलब मिली जुली सघे। इहो दृढ़ सत्य आहे। माण्हूअ जी ॿोली ॿुधाए छॾींदी आहे त इंसान कहिड़ो आहे। बहस कंदो आहे त ॿुधाए छॾींदा आहे त ज्ञान केतिरो अथसि, ऐं घमंड ॿुधाईंदो आहे त उनखे पैसो केतिरो आहे। संस्कार ॿुधाईंदा आहिनि त परिवार कहिड़ो आहे। जय मां गायत्री।